हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त हालानी भरिसां ॻोठ मिर्ज़ापुर जे मला मोहल्ले मां ठेकेदार पारां अध में कम छॾे वञण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां धाईंदे मोहम्मद इब्राहिम मला, ज़ाहिद मला, गुलाम सरवर मला ऐं ॿियनि चयो त असांजी मिर्ज़ापुर मला मोहल्ला खे तरक़ियाती कमनि में बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सालनि खां असांजे मोहल्ले जूं नालियूं घटियूं नाहिनि ठहियूं। हिननि चयो त ठेकेदार रमज़ान करियो असांजे मोहल्ले में पेवर ब्लाक जो ठीको खणी आयो पर अध में कम छॾे गुम थी वियो आहे ऐं असांजी मज़दूरी बि खाई वियो आहे। हिननि चयो त बरसातुनि में नालनि जो गंदो पाणी घटी में बीहण करे नंढड़नि ॿारनि खे मस्जिद तोड़े स्कूल वञण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि चूंडियल नुमाइंदनि ऐं यूसी ॾियाम नूरुल्ला जे चेयरमैन खां मुतालबो कयो त नोटिस वठी करे मला मोहल्ले जी घटी जो अध में कम छॾियल पूरो कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।